सांगड़ मां रिपोर्ट। असगर अली वसांडी ज़िलो सांगड़ तेल ऐं गैस जहिड़नि कुदरती वसीलनि सां मालामाल हुजण बावजूदि मक़ामी आबादी महरूमी जो शिकार बणियल आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त वसीला संदुनि ज़मीन मां निकिरनि था, पर इन्हनि जा फ़ाइदा ॿिए हंधि मुंतक़िल कया वञनि था। ॿिए तरफ़ सांगड़ में क़ाइम सिंध जी ॿिए वॾी सनअती इदारे फास्ट स्टील मिल गुज़िरियल 7 महीननि खां गैस बंदिश सबबि मुकमल तौरु बंदि पियल आहे। गैस जी फराहमी मुअतल थियण करे फैक्ट्री जी पैदावार बीह रही आहे ऐं लॻभॻि 6000 खां वधीक मज़दूर बेरोज़गार थी विया आहिनि, जंहिं सबबि हज़ारे घरनि जा चूल्हा थधा थी विया आहिनि। फैक्ट्री इंतिज़ामिया मूजिबि गैस जी फराहमी बंदि थियण सबबि इदारे खे अरबनि रुपयनि जो नुक़सानु थी रहियो आहे, त जॾहिं मईशत खे बि हर महीने करोड़ों रुपयनि जो ख़सारो बर्दाश्त करणो पइजी रहियो आहे। इंतिज़ामिया जो चवणु आहे त फैक्ट्री वधीक अॻिते बि गैस ख़रीद करण लाइ तयारु हुई, पर पोइ बि सप्लाई बहाल न कई वई। मुतासिर मज़दूरनि ऐं फैक्ट्री इंतिज़ामिया वज़ीर आज़म वफ़ाक़ी वज़ीर पेट्रोलियम खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी नोटिस वठी फास्ट स्टील मिल खे गैस जी फराहमी बहाल कई वञे, त जीअं फैक्ट्री ॿीहर फ़ाल थी हज़ारे मज़दूरनि जो रोज़गार बहाल थिए ऐं मुल्क जे मईशत खे थींदड़ नुक़सानु रोके सघिजे। मक़ामी शहरनि जो चवणु आहे त हिकु तरफ़ गैस फ़ज़ूल तौरु हवा में सड़े ज़ाया थी रहियो आहे ऐं ॿिए तरफ़ सनअतूं बंदि पियल आहिनि, जंहिं सबबि सॼे इलाइक़े जो वापारी ऐं माइशी सरगर्मियूं सख़्तु मुतासिर थी रहियूं आहिनि। अवाम हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी क़दम खणी सनअत ॿीहर हलाई वञे ऐं मक़ामी माण्हुनि खे संदुनि वसीलनि जो जाइज़ हक़ ॾिनो वञे। कैमरामैन हाकिम वसाण सां गॾु असगर अली वसाण, वन न्यूज़, सांगड़।